सुखन जी ॾींदड़ गुरु अर्जन देव महाराजन, दुखन जी लाहींदड़ सुखमनी साहिब जी जेका रचना कई आहे, जंहिंजो क्रम सां अॼु 88 पद पढ़ियो वेंदो, प्रेम सां श्रवण कयूं। सतनाम सत श्री अकाल। सो पंडित जो मन पर बोध है, सो पंडित जो मन पर बोध है, राम नाम आत्म में शोध है, राम नाम आत्म में शोध है, राम नाम सार रस पीवे, राम नाम सार रस पीवे, उस पंडित के उपदेश जग जीवे, हर की कथा हृदय बसावे, ओ हर की कथा हृदय बसावे, सो पंडित फिर जो न आवे, वेद पुराण स्मृत मुझे मूल, ओ वेद पुराण स्मृत मुझे मूल, सुखम में जाने असूल, चवर ना कहूँ दे उपदेश, नानक उस पंडित को सदा देश, नानक उस पंडित को सदा देश, सुखमणि सुखामृत प्रभु नाम, वागु भगत जना के मन विश्राम, सुखमणि सुखामृत प्रभु नाम, सुखमणि सुखामृत। सतनाम सत श्री। सावन पद में पंडित जी परिभाषा कनि था। तो पंडित उहो आहे, पढ़ण में त जेतिरो बि पढ़ियो, पर जेको मन खे बि प्रबोध ॾे। श्री राम। पढ़ण जो सार आहे, पिछाड़ी तत्व आहे भगवान जो नाम। श्री राम। ये वेदन में आयल आहे, जंहिंखे सिंधी में असां ॼाण चवंदा आहियूं, उनखे हिंदी में ज्ञान चइबो आहे। जेका बि भाई हिन शइ जो तोखे ज्ञान आहे, या सिंधी में चऊं हिन शइ जी ॼाण आहे, त ब्रह्म ज्ञान ही ज्ञान आहे, बाक़ी सभु अज्ञान आहे। श्री राम। माना ब्रह्म ही सत्य आहे, बाक़ी जगत मिथ्या आहे। जगत अज्ञानमयी आहे, ज्ञानमयी नाहे। ज्ञान जे आश्रित खड़ो आहे। जगत रो असत्य आहे, सत्य जे आसरे खड़ो आहे। जगत झूठ आहे, सत्य जे आसरे खड़ो आहे। जगत नकुल आहे, पाछो आहे, उहो असल जे आसरे खड़ो आहे। श्री राम। पोइ ढके मां चई वेंदो भाई बाक़ी सभु गुज़रान आहे, माया गुज़रान आहे। श्री राम।
माया असांजो लक्ष्य नाहे, ज्ञान असांजो रक्षक आहे, माया गुज़रान आहे। हिते साहिबनि चयो त तत्व वरी छा आहे, मन खे प्रबोध जो, राम नाम आत्ममय शोधे। आत्मा जी सुरत रखी करे, आत्मा जो ज्ञान पाए करे, उन सां भगवान जे नाले सां जीव जुड़ियो रहे। आत्मा सां संबंध जोड़ण जे लाइ वो आत्मा ई प्रकाशक गुरनि जो गुरु आहे, श्री राम। उन गुरनि जे गुरु खे पाइण जे लाइ उन परमात्मा खे, आत्मदेव खे, हे ॿाहिरियों शरीरधारी गुरु जेको कयो थो वञे, उहो उन आत्मा सां जोड़ण जे लाइ माध्यम भगवान जो नालो ई ॿुधाईंदो आहे, श्री राम। कबीर साहिब जिन बि चयो, अढाई अखर प्रेम के पढ़े सो पंडित होए, श्री राम। भगवान सां प्रेम करे, पासा ॿ भोग जो वास्तो संसार सां, पर योग जो वास्तो परमात्मा सां। जंहिंजो नालो सचो योग आहे, सचो योग खणी चऊं, उहो सचो योग आहे पंहिंजे प्रीतम जे प्यार में रहणो, बसि इन खे सचो योग चइबो आहे। बाक़ी शरीर जूं ॿाहिरियूं जेके योग आहिनि, इहे मिड़े सभु कसरत आहिनि, श्री राम। मूल आहे प्रेम में परमात्मा जे में लॻो रहंदो, त पोइ संसार खां जंहिंखे वैराग ईंदो, उहो प्रभु जो अनुराग पैदा थींदो। प्यार में लॻो रहंदो तो संसार जे विषयनि पदार्थनि में न वेंदो, न त ॿाहिरियां शरीर जा योग कंदो, वरी पंहिंजे भोगनि में लॻो पिया, ओॾे संयम ई कोन्हे त योग हथों घाटे में वेंदो। उहा जेका नसुनि में शक्ति पैदा थींदी, वरी भोगनि में वही कमी टपड़ पूरा। इहे सभु खेजलबाज़ी शरीर जी। सचो योग जेको संतनि अपनायो, उहो प्रीतम जे प्यार में रहण खे योग चइबो आहे, जंहिंमां सभिनी जो मां बचाव थी वेंदो, आशाउनि मां, वासनाउनि मां। त उहो साहिबनि त पंडित जी कई, राम नाम आत्ममय शोधे और राम नाम सार रस पीवे। सार आहे भगवान जो नालो। हे बाबा, कथाऊं कीर्तन, हे ग्रंथ पोथा वेद शास्त्र सभु भगवान जे नाले जी स्पष्टी कनि था। बसि श्री राम। मरण महिल छा चवंदा आहियूं, केरु असांखे ॿुधायो आहे, पाणे चवंदा आहियूं, कंहिं चई कोन छॾियो आहे, तव्हां हीअं चवंदा कयो, बसि धारणा थी वई आहे। उन महिल पंहिंजो पाण सत्यता प्रगट थींदी आहे। राम नाम सत है और झूठी मत है। जेका मत संसार में अपनाए से सभु झूठे संसार लाइ इहे सभु तरीक़ा हुया। बाक़ी राम नाम ही सत आहे, श्री राम। राम नाम सार रस पीवे, बस पंडित के उपदेश जग जीवे। पोइ उहो जेको पंडित उपदेश कंदो, उहो कहिड़ो उपदेश कंदो, जेको प्रभु सां प्यार कंदो, राम नाम जपींदो। बसि प्रभु सां अॻ में चई आयासीं, प्रभु सां प्यार करण और प्रभु जे नाले में सिमरण करण सां ई हर हिकु जीव जो उद्धार थींदो। जेको इहो रस्तो ॾे, प्रभु जे प्यार में जुड़िया रहो, प्रीतम जे प्यार में जुड़िया रहो, बसि इहो ई जगत जो उद्धारण जो मुख्य साधन आहे, श्री राम। ॿियो कुझु ॿी काई वॾी साधना कान्हे, न कुझु छॾणो आहे, न ॿियो कुझु ग्रहण करणो आहे। बसि प्रीतम जे प्यार में पंहिंजे हृदय में, उहो प्रीतम असांजे हृदय में वेठो आहे। असांजो भेटाई साहिबु चए थो, अरे प्यारा सुहिणो शाह लतीफ़ चए, दिलि जो दुश्मन दस, वॾो दिलि जो दुश्मन, दिलि दिलबर जी आहे, उनजो दुश्मन मन वेठो आहे, जेको ॿाहिरि छिके थो वञे। वरी भेटाई साॻे चयो, सुहिणो शाह लतीफ़ चए, दिलि में दिलबर पस, तुंहिंजो दिलि में ई दिलबर वेठो आहे, दिलि में ई तुंहिंजो दुश्मन वेठो आहे। तूं मन खे ज्ञान ॾेई छॾे। भगवान गीता जे ॿिए अध्याय में चयो, जीव तूं शत्रु पंहिंजो पाण आहे, तूं मित्र पंहिंजो पाण आहे। तूं मन खे आत्मा ॾे मोड़े ईंदे, तूं पंहिंजो मित्र पाण आहे, तूं मन खे ॿाहिरि मोड़े वेंदे, तूं पंहिंजो शत्रु पाण आहे, श्री राम। फ़क़ीरनि बि पंहिंजे हिक ई वाई में सॼो वेद जो तत्व ॿुधाए था छॾनि। राम नाम सार रस पीवे, उस पंडित के उपदेश जग जीवे, हर की कथा हृदय बसावे, श्री राम। कीर्तन में रस हलंदो आहे और हरि जी कथा में हरि जी सिफ़त हलंदी आहे, हरि जूं गाथाऊं हलंदियूं आहिनि। हरि जी प्रकृति जी जेका बैदाश परमात्मा पंहिंजी मौज ठाही आहे, उन में उहे गाथाऊं हलंदियूं आहिनि। उहा हृदय में वसाए।
प्रभु जी अचरज कारीगरी ॾिसी करके प्रभु यादि अचे। प्रकृति खे ॾिसण जो मतिलबु इहो आहे त परमात्मा जी अचरज कारीगरी ॾिसी कीअं हे रंग सभु ठाहिया अथई, कीअं रंग भरिया अथई पतन में। श्री राम या हरि जी सिफ़त हृदय में वसाए, उन जी हरि जी सिफ़त में जुड़ी वञे। एॾी महिमा आहे बाबा हरि जी मुंहिंजा प्यारा, कुझु बि साधना न करे, कुझु बि न करे, न वेद न ग्रंथ, काई महिनत कान। परमात्मा जी पैदा थियल प्रकृति जेका प्रभु जे तरफ़ां पैदा थियल आहे प्रकृति, उन जी हिक चीज में, हिकिड़ी वस्तु में सिर्फ़ु महियत खाए माना तलीन थी वञे। उन में हे जेके जेके डॉक्टर बणजनि था, PhD जा, सिर्फ़ु हिक विषय जी छड़ी रिसर्च कनि था। इहा ई वॾी रिसर्च आहे विज्ञानिक आहे जेका संत अपनाइनि था। हिक हरे राम, हो त डॉक्टर पद पातई पर हो दरवेश थी वञे, जंहिंजो दुनिया जे अॻे सलाम करे। दरवेश माना हुनजी अंतःकरण शुद्ध थी वेंदी, जेको परमात्मा जी प्रकृति जी हिक चीज में सिर्फ़ु महू थी वेंदो। माना पैदा कंदड़ परमात्मा हुन में मोहियत खाई वियो, माना परमात्मा में हुनजी पहुची वियो। हुनजी अंतःकरण शुद्ध थींदी, उहो दरवेश बणिजी वेंदो, माना ॿिए जी मन जी सम्झी वेंदो। ॿियो माण्हू साम्हूं ईंदो, हुनजे मन में छा थो हले, हुनजो हृदय अहिड़ो आईने वांगुरु थी वेंदो, उहो अंदरि आईने में चित्र थी वेंदो, हिनखे महसूस थींदो हे हिन जे अंदरि हे आहे। श्री राम त हिते चवनि था वेद पुराण समृत बूझे मूल। श्री राम हर की कथा हृदय बसावे, सो पंडित फिर जो न आवे। हरि जी सिफ़त में समाइजी वियो त वरी मोटंदो ई कोन, जूण में ईंदो जेको वरी भोगन में पवंदो न। हरि जी सिफ़त में समाइजी वियो, आशान तृष्णान खां वैराग में अची वियो। वेद पुराण समृत बूझे मूल, वेदन जो पुराणन जो स्मृतियुनि जो 27 स्मृतियूं आहिनि, 18 पुराणनि, 4 वेदन। श्री राम उनजो मूल तत्व इहो आहे, सूक्ष्म में जाने अस्थूल। श्री राम बाबा हे जेको अस्थूल आहे, उहो अस्थूल ते मोहित न थींदो। उन्ही में मां अॻ में चई आयुमि, उन हिक प्रकृति में मोहियत खाई वेंदो, वञी सूक्ष्मता खे पहुचंदो। हे निर्गुण मां सरगुण जी प्रगटाई आहे, हे निराकार मां साकार जी प्रगटाई आहे। हे साकार निराकार जे आसरे बीठो आहे, हे निर्गुण जे आसरे हे सरगुण बीठो आहे। श्री राम बाणी में सुखमनी साहिब चयो सरगुण निर्गुण निरंकार। हे सरगुण जेको माध्यम बणिजी आयो आहे संत गुरु जे चोले में। श्री राम निर्गुण ॾे वञण जे लाइ तूं ॿाहिरों अटकी न पओ। हे मील जा पत्थर आहिनि संत असांजा, उन मील जे पत्थर खे पकड़े न बीहो, तोखे निशान ॾिसंदा, अॻिते राह आहे तुंहिंजी मंज़िल, जाॾे तूं वञी रहियो आहीं बाक़ी हे फ़ासिलो थी हलियो वञे। श्री राम असली अंदर जे गुरु खे असां पकड़ियूं। सूक्ष्ममय जाने अस्थूल। सनातन धर्म असांजो जेको आहे, उन सनातन धर्म जा इहे 2 असूल आहिनि त अंदर बि बणियो रहे, ॿाहिरि बि बणाए रखो, अंदर बि बणाए रखो। बसि हिते ॾुखियाई उते अची वई त किन सिर्फ़ु निर्गुण खे पकड़ियो खणी, श्री राम सिर्फ़ु ब्रह्म ज्ञान खे पकड़ियो खणी, जेको निश्चयात्मक में रहणो आहे। उहो देही सां धारणा जो कोई वास्तो कोन्हे, उन सां देही सां सरगुण सां वास्तो रखंदड़ असांजो देही जो वास्तो सरगुण सां आहे। असां ब्रह्म सॾायूं न, उहो निश्चयात्मक सम्झणो आहे। असां ब्रह्म जी अंश आहियूं, असां ब्रह्म रूप आहियूं। ॿाहिरों पंहिंजे व्यवहार जे शरीर जे मर्यादा में रहणो आहे। काथे काथे कर्म कांड खे सफ़ा तिलांजलि ॾिनी वई, काथे कर्म खे सिर्फ़ु पकड़ियो वियो न। मंदर में अची करके असां घिंड ॿुधी, धुनियूं ॿुधी, शंखनाद ॿुधी, इहे अंदर जा प्रतीक आहिनि जेके अंदर प्रगट थियल आहिनि, उहे ई असांजे हिन मंदर में स्थापन कया विया आहिनि। त ॿाहिरों ॿुधी करके अंदर में हलियो वञे। श्री राम ॿाहिरि ई बीठो न रहे, वरी काथे अंदर जो ज्ञान ॾिनो वियो त ॿाहिरनि जे महत्व खे कटे वियो, त पोइ त मंदर सभु अजाया थी विया। हे संतनि छो स्थापन कया? तीर्थ मंदर संख संतनी त स्थापन कया आहिनि। सनातन धर्म आहे जेको ॿिन्ही खे जोड़े रखे, अंदर बि बणियो रहे, ॿाहिरि बि बणियो रहे, सरगुण बि बणियो रहे, निर्गुण बि बणियो रहे। श्री राम छड़ो अंदर समाधि लॻायो, ॿाहिरि सभु हे वैर था, ईअं न बाबा, ईअं न। त ॿाहिरि बि जकड़े न रखे और सिर्फ़ु अंदर बि पकड़े न रखे। ॿाहिरि भीतर एको जानव, माना पहिरियों ॿाहिरि जो अखर अचे त पोइ असां ॿाहिरि खे कटियूं छो? सुखमनी साहिब में साहिबनि चयो सरगुण निर्गुण निरंकार। त सरगुण अॻ में थियो न, सरगुण जो माध्यम वठी असां निर्गुण खे पहुचंदासीं।
श्री राम। सूक्ष्ममय जाने स्थूल, माना स्थूलता जे माध्यम सां सूक्ष्म खे पहचाने। पहिरियों सूक्ष्म न ईंदो, पहिरियों ॿाहिरि सरगुण ॾींदो, ॿाहिरें गुरु ॾींदो तॾहिं अंदरि गुरु मिलंदुसि। मंदर ॾींदो त अंदरि धुनियुनि जो जेके वॼनि था उहे महसूस कराईंदसि त हे जेके ॿाहिरि धुनियूं हलियूं थियूं इहे असांजे अंदरि जा प्रतीक आहिनि। इनखे वेही करे असां ध्यान सां ॿुधूं। असां पंहिंजे वॾड़नि खे ॾिठोसीं, जॾहिं आरती जो शंखनाद थींदो तॾहिं लेटिया पिया हूंदा, अगरि ताईं टप ॾेई उथी वेंदा, पोइ असां पंहिंजी उहा सुरत उन धुन सां जोड़े छॾींदा। श्री राम राम। चूंगनि में भाई वलीराम साहिब हुया, चवंदा बाबा गाॾी पास थींदी आहे 3 मील पंध ते पनवा किलो चूंगनि खां, जंहिं गाॾी जो आवाज़ उते पहुचंदो हो। गाॾी वेंदी आहे असांखे होशियार करे वेंदी आहे, माना जेका धुन हले थी। असांजे बाबा साईं जन गाॾी में बाबा साईं खे मां ॻाल्हाईंदो पाण ॾिठो ई कोन्हे, पंहिंजे तरफ़ां कंहिं सां ॻाल्हाइनि इहा शइ हिकु पूई में न हुई। कंहिं ॿिए ॻाल्हायो जवाबु ॾिनो। जेतिरा 11 महीना दौरो कयो गाॾियुनि में सफ़र बाबे सां मां गॾु हुउमि, पाण ॻाल्हाइण ई कोन्हे, बसि उन धुन में पाण खे जोड़ी वेठा। उहा धुन कंहिंजी आहे, उहा अंग्रेज़नि थोरी विधी आहे गाॾी में। उहा धुन ख़ुदि 5 तत्वनि में जेका आकाश धुन आहे उहा सुत ई हुन में पियल आहे। श्री राम। बसि धुन जो धुन में पाण खे जोड़े रखूं। ॿाहिरि वेठा गाॾी में आहिनि पर अंदरि धुन में जोड़ी वेठा आहिनि पाण खे, इहा सचाई आहे। सूक्ष्ममय जाने स्थूल, भाव स्थूलता में सूक्ष्म खे ॾिसे, ॿाहिरीं प्रकृति खे ॾिसी उहो परमात्मा पुरुष यादि अचे। उहो पंडित आहे, उहो जानकार आहे, उहो प्रवीण आहे। हाणे मथां साहिब चवंदा सूक्ष्ममय जाने स्थूल, चओ वरना कऊं दे उपदेश। बसि अहिड़ो पुरुष हरि जी कथा खे, हरि जी सिफ़त खे, राम जे नाले जे सार रस पी करके, अहिड़ी वृत्ति खे धान करके जेकॾहिं अहिड़ो उपदेश जगत खे ॾींदो, बसि कंहिं बंधन जो चकर न, हे कर्म कांड और हे दस पता, ईअं न। प्रभु जो नाले जो स्मरण। श्री राम। साईं खे यादि कयो, साईं सां जुड़ो। जंहिं साईं हे काइनात ठाही आहे, जंहिं साईं हे बाडी ठाही आहे, ओहो छा मुल्ह ॾेई सघूं। हिकु हिकु शइ कीअं ठाही अथई, सॼी बाडी जी प्रक्रिया उहा आत्मा जे आसरे हले थी पई। श्री राम श्री राम श्री राम। साईं कुतुब अली शाह डॉक्टर उजलदास साहिब जा गुरु सेनमा नगी नई हैदराबाद में फ़कीर साईं घणो करे मुराकब में हूंदा हुआ, पर मुरीदनि वेनती करे विधी साईं फिल्म ते हलूं, साईं नाटक में हलूं, संसार। श्री राम। बंगाल में असांजे हिन नई युग जो, हिन सदी जो महापुरुष सतपुरुष स्वामी रामकृष्ण साहिब उनजे तास में बसि जॻह सोचनि साईं हलूं, बंगाल में नाटक ॾाढा थींदा, चई हलूं, अच हा हलो, कंहिंखे बि न कंहिं। मां वटि वॾो ग्रंथ पिया, हुन में कई भेरा बसि जॾहिं बि चवनि हा, बसि पोइ हुन संत जी दृष्टि त सभिनी में मैया पिया ॾिसनि, त साक्षात्कार हो, टांगे चाढ़ंदसि खिलंदो हले, जालिका ॾिसंदो हले, वरी अचे। नाटक जो नालो ई नाटक आहे। श्री राम। साईं कुतुब अली शाह खे वठी आया सिनेमा में, वेठा, नई सिनेमा लॻल, नई शइ जो, त बसि हो लाइट बंदि थी, फिल्म हलियो, सभिनी जी नज़र पर्दे ते। जॾहिं इंटरवल थी त लाइट ॿरी, त फ़कीर साईं खे ॾिसनि पिया, त फ़कीर साईं मुराकब में लॻो वेठा, पेरनि ते हथ रखियो, साईं ॾिठो? चई बा हेॾे ॾिसी पूरो न कयो आहे, होॾे छा ॾिसूं? अड़े हुननि हथ हयां, ऐं भेण फ़कीर खे असां छा कयोसीं, त गुनाह करे थोसीं। हो त फ़कीर अंदरि लॻो वेठो आहे, साईं असांखे खिमा कर, हल पंहिंजे तड़ ते आस्ते। श्री राम। सूक्ष्म जाने स्थूल, अहिड़ी वृत्ति जी जंहिंजी धारणा आहे। चओ वरना कऊं दे उपदेश। डॉक्टर साहिब जन रोहड़ी लाइ वठण लाइ वेनती कयनि। डॉक्टर साहिब लिखियो आहे, हेतिरा वरिया माण्हुनि जी शेवा में रहम, पर मुर्शिद सां सिर्फ़ कोई 8-10 अखर, सो बि 2-3 भेरनि में 8-10 अखर सालनि में मुंहिंजा मुर्शिद सां ॻाल्हाइण थिया। बसि मुर्दो थी करे मुरी थी शेवा में रहिया। श्री राम। हा हिकिड़े भेरे ईअं वेनती कयोनि, साईं पोइ रोहड़ी हलो, चई हा। श्री राम। चई साईं पोइ बगी वठी अचां? हा वठी आ। हो वियो वठण वरी फ़कीर साईं मुराकब में, जंहिंखे पाण ध्यान में चऊं। बगी बीठी रही, मुरी जो धर्म नाहे, अहिड़ी समाधि मां, साईं जे रंग मां बी बगी वारो हलियो वियो। कंहिं महिल फ़कीरनि मुंहुं मथे कयूं, पोइ रोचल कीअं हलूं? चई साईं बगी वठी अचां? चवणो न त बगी वठी आयुमि, उहा हली वई। हा अदब खे ध्यान में रखे, साईं मां बगी वठी अचां?
हा हा बसि वरी पंहिंजे ध्यान में वेठो, हो लॻी वियासीं। बगी आई, वरी बीठी रही, आख़िर हले वियो बगी। वरी कंहिं महिल मथे में वाह, पोइ कीअं रुजल हलऊं, साईं मां बगी वठी अचां। श्री राम। राज पकड़े फ़कीर जो, बस सभई कुझु करे पर राज न पकड़े, रमज़ न पकड़े फ़कीर जी। हरे राम। बस वठी आयो, फ़कीर वेठा आहिनि, चई पोइ हलऊं। हा साईं हलऊं। उते जो वठी आयो अथसि, जेके ॾींहं रहिया जॾहिं मोकिलाइनि पिया त घर में वठी आयो अथनि, स्त्रियूं मायूं मथो पियो टेकिन। श्री राम। ॿाहिरों जाति जो मुस्लिम फ़कीर ख़ुदि चवनि था डॉक्टर साहब जे घरवारी खे, छा खपई, कुझु खपई? बसि अखर फ़कीर पंहिंजे ध्यान में ॻाल्हि, कुझु कोन थी बोले। अहिड़े सचे आशिक़ जी घरवारी, औलाद कान आई फ़कीर साईं खे। श्री राम। डॉक्टर उजलदास साहब खे त ॿियूं मायूं जूं उन पुछण ते चई, भले फ़कीर ॿिनि सां त ॻाल्हायो कोन। मायूं चवनि जूं साईं का दुआ कयोसि, औलाद कान अथसि। चुप करे रखी करे चवंदा, चङो असां हिन जे घर ईंदासीं। श्री राम। कोई डॉक्टर हरिराम जो रूप धारे आया। श्री राम राम। या वरी भेट थी, ॻाल्हि जो विषय मटिजी वेंदी। भाव रहियो। श्री राम। सूख्यमय जाने अस्तूल, चह वरना को दे उपदेश, नानक उस पंडित को सदा आदेश। चइनी वर्णन खे जेको ज्ञान ॾे, बसि चइनी वर्णन खे ॿियो कहिड़ो ज्ञान ॾींदो? इहो ज्ञान सभिनी जे लाइ आहे। कहिड़ो? बाणी में साहबनि चयो, खत्री ब्राह्मण शूद्र वैस, खत्री ब्राह्मण शूद्र वैस, उधरे सिमर चंडाल। चाहे चंडाल हुजे, ब्राह्मण हुजे, खत्री हुजे, वैश्य हुजे, सभिनी जो उधार थींदो साईं जी यादगिरी करण सां। श्री राम। जिन जानियो प्रभु आपना, नानक तसहरवाल। जिन पंहिंजे साईं खे सुञातो, उनजे सुञाण जो बसि माध्यम आहे साईं जो नालो जपणु। श्री राम। मां उन जी धूड़ आहियां, बसि उहो ई पंडित आहे जेको चइनी वर्णन खे इहो उपदेश करे, साईं जो नालो जपियो, साईं में रता रहो। असांजा वॾड़ा बसि इहा ई आसीस घुरदा भॻवान को, साईं दया कर। सिंध में इहा ई कहावत हुई, नाम चित ॿेड़ा बने। साईं तुंहिंजो नामदान मिले, सुमत दान मिले। श्री राम। पंहिंजी हल्दी हलाइजांइ, कंहिंजो मुथाज न कजांइ। इहा ई प्रभु खे प्रार्थना कयूं सदाईं अमृत वेले में। श्री राम राम। अॼु जो इहो उपदेश आहे साहिबनि जो, दास जी तरफ़ां हिकु क़िस्म जो संदेश आहे अॼु जो। श्री राम। बसि भॻवान जे नाले सां प्यार कयूं, सचो प्यार कंदासीं। हरे राम राम। बसि मां थोरी ॻाल्हि ॿुधाए, संत खे कंहिं चयो, साईं पोइ भॻवान सां प्यार कीअं लॻे, साईं सां प्यार कीअं जुड़े? श्री राम। संत चएसि तो घरवारी अथी? चई हा। पुट अथी? चई हा। घर बि पंहिंजो अथी? चई हा। दुकान बि अथी? चई हा। पोइ हुन सां प्यार कंदो आहियां? चई हा साईं। चई छो? पंहिंजा न साईं, घर बि पंहिंजो आहे, दुकान बि पंहिंजो, ज़ाल बि पंहिंजी। चई बसि एतिरो ई करिणो आहे पुटु, तूं पंहिंजो करे सम्झे त पाणे प्रेम जुड़ी वञे। बसि छड़ी असांजो ख़ाली अहिड़ो आहे, असां भॻवान खे पंहिंजो करे सम्झूं। भॻवान त सभिनी जो आहे बाबा, संत बि सभिनी जा आहिनि, छलो कोई पंहिंजो करे संतनि खे। संत त सभिनी खे भाकुर में आणण लाइ तयारु आहिनि, कोन ॾिसंदा आहिनि कंहिंजे ऐब ॾे। ओहो, पहिरियों ई संत सचे जो सलोक आहे, सतगुर जहिड़ो शाह कोन ॾिठो हो काथहीं, परची ॾिनो जंहिं प्रेम सां जो पुटड़ो आयो आहे। भाई कुंदन हमेशह इहो सलोक चवंदो, कानपुर वारो। आत्म धन अथाह, नकी पुछाई ज़ात पात, नकी पुछाई राह, करे मन अचाह। यादि अची वियो आहे प्यारो, चवंदो अथाह, वरी अथाह न चओ बाबा, अचाह चओ। असांजो सतगुरु अचाह कंदो आहे। हा, हुनखे प्यार में सलोक यादि हूंदोसि, चवंदो करे मन अथाह, अचाह चओ। श्री राम। करे मन अचाह, सामी छॾियाई छिन में। श्री राम राम। चाह चमियाड़ी चूहड़ी, असांजे वेदांत ग्रंथनि जो श्लोक आहे। चाह चमियारी चूहड़ी, अति नीचों की नीच, तूं तो शुद्ध ब्रह्म थे जे चाह न होती बीच। तुंहिंजी चाह अंदर न हुजे त तूं शुद्ध ब्रह्म रूप आहे। वैराग अचे थो, वैराग शतक में भरथरी महाराज खे चए थो, तृष्णा खे, हिन आशाउनि खे,
अड़े कियो ब्रह्म ते जीव भेणा हे आशा यानी इच्छा। श्री राम तू ब्रह्म में माखे जीव बनायो, कियो ब्रह्म ते जीव चाहे अब चाहे कहाँ, अञा तुंहिंजी कहिड़ी चाह, तू माखे ब्रह्म में ओड़े सूरज में किरण बनायो, हिकु सागर में बूंद बनायो, हिकु ब्रह्म में जीव बनायो। अञा तुंहिंजी कहिड़ी चाह, किधो करे निर्जीव आशे तब आशे कोन, अञा हिन जीव मां बि माखे आशाऊं करे निर्जीव बणाईंदी, छा कर तुंहिंजी आशा ई कहिड़ी आहे। ओहो श्री राम प्रभु कृपा करे जीवन सफल जी आहे, प्रभु सां प्यार कयूं। जेके असांखे वचन वणिया आहिनि उहे असांजे हृदय में टिकंदा, तॾहिं हलण तॾहिं थींदो जॾहिं प्रभु खां हृदय में कृपा घुरंदासीं। श्री राम हर वक़्तु प्रभु कृपा कर, प्रभु कृपा कर, पंहिंजो नाम जपाए विकारनि खां असांखे बचाए रखो। श्री राम पंहिंजे चरण शरण में रखो। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय। राम कृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव की। सतगुरु वसण घोट शहंशाह पारूशाह साहिब। कोई सतगुरु साईं खोताराम साहिब। कोई सतगुरु साईं सतराम दास साहिब। पूज अमर शहीद साईं कंवराम। पूज सखी शहंशाह बाबा